जोश एक जज्बे जो पैगाम आहे। इंशाअल्लाह ताला असां जोश जज़्बो ॾेखारींदासीं, सिंध सां मोहब्बत जो वचन कंदासीं। ऐं जीवन न्यूज़ जेका बि क़दम खयों आहे त मुंहिंजी जीवन मुंहिंजो सिंध, ही तमामु बहितरीनु सुठो क़दम आहे। अदा तमामु बहितरीनु क़दम आहे। सिंधी सकाफ़त जो ॾियारो ही मल्हायो पियो वञे। इहा सकाफ़त असांजी सुञाणप आहे, टोपी अजरक असांजो शान आहे। जीवन न्यूज़ तरफ़ां जेको ही सकाफ़ती एकता ॾियारो मल्हायो ऐं उन हवाले सां हिन वक़्तु बि भिटशा में जेके तक़रीबूं मुनक़िद कयूं पियूं वञनि तमामु बहितरीनु मल्हाए ऐं भिटशा जी नगरी सां गॾोगॾु समूरी सिंध में असांजी हीअ अज़ीम जेका सकाफ़त आहे उहा भरपूर जोश जज़्बे सां मल्हाई पई वञे। ऐं मुंहिंजो जीवन मुंहिंजी सिंध जे उनवान हेठि जेको जीवन न्यूज़ तरफ़ां ही ॾियारो मल्हायो पियो वञे, इंशाअल्लाह चतीव जे शहर में भिटशा में भरपूर जोश ऐं जज़्बे सां गॾिजी इहो ॾियारो मल्हाए इहो तासुर इहो पैगाम ॾींदासीं त असीं पंहिंजी सकाफ़त सां बेइंतिहा मोहबत असां सिंधी क़ौम जे लाइ हिकु ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं जीवन न्यूज़ सां गॾिजी मुंहिंजी जीवन मुंहिंजो सिंध भरपूर जोश जज़्बे सां मल्हाईंदासीं। इंशाअल्लाह ताला इहो ॾींहुं असां सिंधी क़ौम जे लाइ कंहिं ईद का घटि कोन्हे ऐं असां सिंधी क़ौम हज़ारों साल घाटी पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदा था अचूं ऐं हिन दफ़े जीवन न्यूज़ सां गॾिजी इहो ॾींहुं भरपूर तरीक़े सां मल्हायो वेंदो।